नाज़रीन, पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में वाध खां पोइ आम वाहिपे जी हर शइ बि महांगी थी वई आहे। गढ़ी हसन जी पोरियत तबिके हुकूमत खां मुतालबो कयो आहे त ग़रीब अवाम खे रिलीफ फ़राहम करण लाइ महांगाई ते कंट्रोल कयो वञे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे इमरान सरकी। जी बिल्कुल, इन वक्त असीं मौजूद आहियूं गढ़ी हसन शहर में, जिते महंगाई चोट छड़ियल आहे। जेको आहे मज़दूर तबिको सख़्तु परेशान आहे ऐं कारोबार पिणु ठिप लॻा पिया आहिनि। अचो त वधीक ॻाल्हि ॿोल कयूं हितां जे शहरनि ऐं कारोबारनि सां, त उन्हनि जो महांगाई जे हवाले सां छा चवणु आहे। गरीब मज़दूर माण्हू ख़ुदकशी करण ते मजबूर थिया। अॻे छोलड़ा हलाईंदा हुआसीं, 100 रुपए मिलंदा, हाणे उहे छोला 400 पाण मिलनि था। असां मज़दूर माण्हू कयूं छा? तेल महांगो आहे, किरायो कोन्हे, सवारी लाइ बीठा आहियूं, परेशान आहियूं। असां चाहियूं था असांखे मौत अचे, अहिड़ी हुकूमत असां सां कुझु रहम करे। एॾी महांगाई आहे, हरबे तेल चाढ़े असांजी मज़ाक उॾाई थी वञे। ईअं न करे जीअं करे थी। असां ग़रीबनि जी मदद करे, असांखे को रिलीफ विलीफ ॾे। असांखे को फंड कोन्हे को, असांजूं हालतां तमामु ख़राब थी वियूं आहिनि। कारोबार असांजो कुझु बि नथो थिए। हिन टाइम बुरूज ते महांगाई बीठो आहे, पेट्रोल महांगा, सभु कुझु। असां मसवाड़ा भरूं था, का बि कारोबार नथो हले। सौदो सामान राशन आहे, जीअं त 600 रुपए गेहूं जो किलो आहे। असां ग़रीब पेट नथा पाले सघूं। कारोबार माण्हू सफ़ा डिप थियो आहे। असां को सही नमूने सां पुछा करे त असां कारोबार खोणे कक थियूं। मसवाड़ नथा भरे सघूं। सॼो ॾींहं जा ख़र्चा आहिनि, महांगाई उरूज ते आहे। पेट्रोल कम से कम 235 रुपया लीटर आहे, यानी 8-10 किलोमीटर पंधु करे था अचूं। तेल बेल असांजो बि नथो निकिरे। कारोबार सफ़ा डिम आहे। असांजो दरख़्वास्त आहे वफ़ाक़ और वज़ीर आला सिंध, यानी महांगाई घटि करे गरीब तबिको मरे थो। गरीब तबिके खे कुझु बि रिलीफ न आहे। दुकान खाई लॻा पिया आहिनि, कारोबार न आहे, टिप लॻी पई आहे, बाज़ार चुपचाप लॻी पई आहे। महांगाई तौर ते को ख़रीदारी कोई कोन्हे, मार्केट में चुपचाप लॻी पई आहे। एॾी हुकूमत ज़ुल्म कयो आहे, ख़बर न आहे। तेल 235 रुपए लीटर थी वियो आहे। महिरबानी करे जेको बि थी सघेव। कैमरामैन सैफ जमाली सां गॾु इमरान सरकी, धरती टीवी, गढ़ी हसन।